दाई हलीमा फरमाए थी मां त पालण जे बहाने सां खणी आयसि पर इन यतीम जे सदके मां त पलजां पई पर मुंहिंजो सॼो कबीलो पियो पलजे। अम्मा हलीमा फरमाए थी जॾहिं इन यतीम मोहम्मद मुस्तफ़ा खे मां पंहिंजे घर खणी आयसि मुंहिंजी बकरी डुबरी कमज़ोर खीर जो हुन में चुको ई कोन हो। शाम जो मुंहिंजो मुड़ुस खीर ॾोहण जे लाइ वेठो हलीमा फरमाती मुंहिंजे घर जा सभु थांव खीर इहा सॼे कबीले में बनू साद में ॻाल्हि हुली वई त हलीमा जे बकरी में हेॾो खीर। अम्मा हलीमा फरमाती सभु बकरियुनि जा शौक़ीन आया मुंहिंजी बकरी खे ॾिसण जे लाइ जाचे ॾिठूं चऊं बकरी त ग़रीब ऐं सादे नस्ल वारी बकरी आहे असां जूं बकरियूं त ऊचे नस्ल जूं बकरियूं आहिनि हिन में हेॾो खीर केॾो आयो आहे। पोइ पाण में फ़ैसिलो कयूं त हीअ बकरी जो कमाल न आहे हीन यतीम फरमाए थी पछाड़ी में मुंहिंजे कबीले बनू साद जा धनार पंहिंजूं बकरियूं काए मुंहिंजे उन डुबरी ऐं कुराड़ी बकरी जे भरिसां अची ॿधंदा उन्हनि जे बकरियुनि मां बि खीर कोन खुटंदो हो। हलीमा फरमाए थी जॾहिं मां हिन यतीम खे हिन घर में खणी आयसि हलीमा फरमाए थी मुंहिंजे कबीले में कंहिंजो को ढगो ढोर को उठ बीमार थींदो हो त उहो बि मूं ॾे खाए ईंदा हुआ। हलीमा हू यतीम किथे आहे वो रहमतुनि ऐं बरकतुनि वारो बचड़ो किथे आहे। अम्मा हलीमा फरमाए थी मुंहिंजे हिन यतीम खे खणंदा हुआ साईं जन खे भाकुर पाईंदा हुआ चुमियूं ॾींदा हुआ पोइ साईं जन जो हथड़ो मुबारक वठी उन जानवर जे पुठी ते रखंदा हुआ जेको जानवर उथी कोन सघंदो हो मुंहिंजे यतीम जो हथड़ो लॻंदो हो त उहो जानवर कोन। हलीमा फरमाए थी पछाड़ी में मुंहिंजे कबीले में को बीमार थींदो हो त उन बीमार खे बि मुंहिंजे घर खणी ईंदा हुआ। हलीमा हू यतीम किथे आहे। अम्मा हलीमा तो वटि कहिड़ो नुस्ख़ो हुयो अम्मा हलीमा तो वटि कहिड़ी दवा हुई। हलीमा फरमाए थी नुस्ख़ो छा जो दवा छा ॾी मूं वटि त हकीमनि जो सरदार हुयो। अम्मा हलीमा फरमाए थी जेको बि उहो बीमार खट ते खणी ईंदा हुआ चवंदा हलीमा हू यतीम किथे आहे हू रहमतुनि ऐं बरकतुनि वारो बचड़ो किथे आहे। अम्मा हलीमा फरमाए थी मुंहिंजे हिन यतीम खे खणंदा हुआ साईं जन खे भाकुर पाईंदा हुआ चुमियूं ॾींदा हुआ पोइ साईं जन जो हथड़ो मुबारक वठी उन बीमार जे पेशानी ते रखंदा हुआ त बीमार उथी खड़ो थींदो हो। जंहिंखे खट ते खणी ईंदा हुआ मुंहिंजे यतीम जो हथड़ो लॻंदो हुअसि त प्यादल वञी घर पहुचंदो। कदम कदम पे बरकते नफस नफस पे रहमते जहाँ जहाँ से वो शफी आसियाँ गुजर गया जहाँ नजर नहीं पड़ी वहाँ गिरात आज तक वही वही सहर हुई जहाँ जहाँ गुजर गया। अॼु अल्लाह ताला जा असांजे मथो एहसान आहिनि अल्लाह ताला असांजे हाफ़िज़ रब नवाज़ अल्लाह उनजी ज़िंदगी में सिहत में जंहिंजी कोशिश सां असां पहुता हो अल्लाह ताला सभिनीनि खे ज़ियारतूं नसीब फरमाए। उहे पथर अञा ताईं मौजूदु आहिनि हिननि पथरनि ते असांजा साईं घुमिया बचपन नबी से 4 साल हिते गुज़ारी। हीअ उहा जाइ आहे जिते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दाई हलीमा सां गॾु बकरियूं चाढ़ींदा उहो खीर बि उहो खूह बि हिते मौजूदु आहे। दाई हलीमा फरमाए थी जॾहिं मां बकरियुनि जे लाइ पाणी उन खूह मां भरींदी हुअसि त खूह जो पाणी मां पाण ई मथे थी अचे हिन जाइ ते घुमिया अल्लाह ताला सभिनीनि खे ॾाढियूं रहमत ऐं बरकत वारियूं जायूं नसीब अल्लाह ताला असांखे पंहिंजे महबूब जी हर अदा हर सुन्नत खे ज़िंदा